जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। आम तरीन ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया त GHQ हमले केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। आगाह कयूं पिया अव्हांखे त कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। आगाह करे रहिया आहियूं इन अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कंदा रहूं त GHQ हमलो केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। अहम तरीन ख़बर आहे असां सां शेयर करे रहिया आहियूं त GHQ हमले केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां सां शेयर कयूं पिया त GHQ हमले केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया त उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। अहम तरीन ख़बर नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं। GHQ हमले केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया। आगाह कंदा हलूं अव्हांखे त GHQ हमले केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो। अहम ख़बर ॾियूं पिया GHQ हमले केस में PTI बानी समेत 60 ॼणनि ते फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे। कानून वारे अॻूणे सूबाई वज़ीर राजा बिशारत खे गिरफ़्तार कर वियो आहे। उमर अयूब ज़रताज कुल शेख रशीद राशिद शफीक ऐं ॿियनि ते बि फ़र्दे जुर्म लागू कर वियो आहे।